साईं फ्रूट वारा तव्हां जेके रेड़ा आहिनि तव्हांजा, तव्हां जेको फ्रूट आणींदा हो, जेको तव्हांजो सरकारी रेट हूंदो आहे उन ॾींहुं DC रेट तय कंदो आहे, त उहा जेका DC वारी लिस्ट आहे उहा तव्हां छो न आणंदा हो? बाबा ॻाल्हि ॿुधो त ख़र्च बि पोइ DC करे न, इन्वेस्ट बि पोइ DC करे न। हाणे फ्रूट खणण जो किरायो बि सुज़ुकी जो डबल थी वियो आहे। अच्छा, हा, असां किराया भाड़ा भरे अधु राति जो वञूं था मंडी, उहो खणी था अचूं, रेड़ियुनि ते धोई साफ़ करे सजाए था रखूं, इहो टाइम नथो लॻे। तव्हां छा था सम्झो? असांजे प्रोग्राम जे न त फ्रूट पाण हलंदो अचे थो, अची चढ़ी रेड़ीअ ते वेही थो रहे, वेही सॼो ॾींहुं होको थो ॾे, वाह तरणो पवंदा। भाऊ सूप थी बाबा, सूप थी केलो वठी वञ बाबा, हैदराबादी केलो थी, ई आवाज़ ॼणा पवंदा। हिते मंडी न खोलियो हे प्रोग्राम, तव्हां को मैसेज ॾियणु चाहींदो जेके ऑफिसरनि या जेके मतिलबु तव्हां जंहिंजे करे रेट वधायो था, का मजबूरी? बाबा हाणे मां पंहिंजे आला ऑफिसरनि खे हथ ॿधी इहो चवंदुमि त असां जेके हे रेट वधायूं था, इहो रुॻो मजबूरीअ खां ऐं ज़ुल्म खां, जेकॾहिं असां खां इहो डेली अची फ्रूट न खणी वञनि त असां एॾा रेट न वठंदासीं।